वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास थियो। काबीना सिंध ज़कात उशर एक्ट 2011 के सेक्शन में तरमीम की मंज़ूरी ॾेई छॾी आहे। आगाह कयूं अवां खे सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो। काबीना इजलास में सिंध ज़कात उशर एक्ट 2011 के सेक्शन में तरमीम की मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जॾहिं त तरमीम तहत सिंध ज़कात इशर काउंसिल जो चेयरमैन रिटायर्ड जज या रिटायर्ड कामरो हूंदो। तफ़सील मालूम कंदासीं कराची में गाज़ी झंडेर खां। जी गाज़ी, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल जी, वज़ीर आला हाउस में सिंध काबीना जो इजलास थी रहियो आहे, जंहिंमें सिंध काबीना जा मेंबर ऐं मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसर पिणु शामिल आहिनि। चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया लाॻापियल सेक्रेटरीज़ अॼोके इजलास जो हिसो आहिनि। अॼु सिंध काबीना जे इजलास में एजेंडा में मुख़्तलिफ़ इशूज़ शामिल आहिनि, ख़ासि तौर ते माइंस एंड मिनरल्स गवर्नेंस एक्ट 2020 ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वञे पई, उनजी ड्राफ्ट में तरमीम कई वञे। ख़ासि तौर ते ड्राफ्ट जो जेको एक्ट नंबर 8 वारो चैप्टर आहे उन ते अॼोकी जेका हीअ सिंध काबीना जी मीटिंग आहे हुन में गौर कयो वञे पियो त कान कनी जेका आहे जेके कुदरती वसीला मादनी वसीलनि वारो जेको शोबो आहे उन्हनि में जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। इन हवाले सां अॼु वॾे वज़ीर जी सरबराही हेठि सिंध काबीना जे इजलास में हिकु कमेटी पिणु ठाही वई आहे, जंहिंमें वज़ीर माइंस एंड मिनरल्स ऐं कानून खाते वारो सलाहकार ऐं वाइल्ड लाइफ खाते जो नुमाइंदो शामिलु हूंदो ऐं इहा कमेटी तइ कंदी त माइंस डिपार्टमेंट जी जेका खोटाई आहे उन में मक़ामी माण्हुनि इलाइक़े वासियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। अॼोके इजलास जी एजेंडा में मुख़्तलिफ़ इशूज़ शामिल आहिनि। ख़ासि तौर ते सिंध काबीना अॼु मंज़ूरी ॾिनी आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 250 डीज़ल हाइब्रिड इलेक्ट्रॉनिक बसिस जी ख़रीदारी जी ट्रांसपोर्ट खाते जी सब्जेक्ट हुयो, जंहिंखे अॼु सिंध काबीना मंज़ूर कयो आहे ऐं इहे 250 बसूं ख़रीद थींदियूं जेके सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पब्लिक ट्रांसपोर्ट तौरु कतब ईंदियूं। बसुनि जे हवाले सां इंटर डिस्ट्रिक्ट यानी ज़िलनि जे अंदरि पीपल्स बस सर्विस प्रोजेक्ट जे नाले सां इहे बसूं कमु कंदियूं। अॼोके इजलास में सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह ॿुधायो आहे काबीना खे त पहिरें मरहले में इहे बसूं कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने ऐं मीरपुर ख़ासि समेत शहीदाबाद में हलंदियूं ऐं ॿिए मरहले में वधीक बसूं शामिलु कई वेंदियूं। इहो प्रोजेक्ट मजमूई तौर ते 8 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट आहे, जंहिंजी अॼु बाज़ाब्ता सिंध काबीना मंज़ूरी ॾिनी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायतूं जारी कयूं आहिनि त फौरी तौर ते इहे 250 बसूं ख़रीद करे रोडनि रस्तनि ते आंदियूं वञनि त जीअं आम माण्हुनि खे सहूलियत मुहैया थी सघे ट्रांसपोर्ट जी। अॼु सिंध काबीना जे इजलास दौरान DRB जे हवाले सां डॉक्टर वासिफ अली मेमून खे सीनियर मेंबर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई, जॾहिं त उशरे ज़कात वारो सब्जेक्ट शामिलु हुयो, जंहिंमें सिंध काबीना सिंध उशरे ज़कात एक्ट 2011 जे सेक्शन में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी ऐं हाणे तरमीम बैदि सिंध में उशरे ज़कात काउंसिल जो जेको चेयरमैन हूंदो उहो रुॻो रिटायर्ड जज या रिटायर्ड ऑफिसर ई थी सघंदो। इहो तरीक़ेकार काबीना खे ॿुधायो वियो त ॿिनि सूबनि में पिणु लागू आहे। अॼु इन तरमीम जे हवाले सां जॾहिं बहस थी रहियो त काबीना रिटायर्ड जस्टिस गुलाम सरवर कोराई जी ज़कात उशर काउंसिल जी चेयरमैनशिप वारे उहिदे तां इस्तीफ़ा पिणु क़बूल करे वरिती आहे ऐं हाणे काबीना मंज़ूरी ॾिनी आहे त रिटायर्ड मोहम्मद इक़बाल महर खे उशरे ज़कात काउंसिल जो चेयरमैन मुक़ररु कयो वेंदो। सिंध में मजमूई तौर ते मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि जेके सिंध काबीना जे इजलास में डिस्कस थी रहिया आहिनि। 2:30 वॻे धारे ॿुधायो वियो आहे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह काबीना जे कयल फ़ैसिलनि जे हवाले सां मीडिया खे मजमूई तौर ते ब्रीफिंग ॾींदो। जी ठीकु आहे गाज़ी, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।